अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तांसर हक़सत न्यूज़। नाज़रीन तां अफ़सोसनाक ख़बर शामिल क्यों पिया। लाड़ पुट जो किस्ती दुनिया जो वॾो नालो बलोच शाइर अली मोहम्मद अडराई फालिज जी बीमारी सां विढ़ंदे अॼु हक़ीक़ी मालिक सां वञी मिलियो। गुज़िरियल केतिरनि सालनि खां बीमारी जे बिस्तरे दाख़िल हो। सखावत खाधे ऐं केस्टुनि जी प्रोडक्शन जंहिंमें हुन जी शाइरी खे केस्ट ज़रिए वॾो नालो ॾिनो वियो ऐं कमायो वियो, पर आख़िर ताईं हिन जी सार न रधी। अली मोहम्मद वॾी उमिरि में शादी कई, धी छह पुट, ॿिनि न्याणियुनि जेकी उमिरि जी उन हद में आहिनि कमाइण जी उमिरि नाहे। राति देर सां पाण हिन फ़ानी दुनिया खे अलविदा करे वफ़ात करे वियो। संदसि जनाज़ा निमाज़ टाउन कमेटी गानो में अदा कई वई ऐं तदफ़ीन अबानी कब्रिस्तान घोड़ा बारी लॻ उडेरो लाल जे कब्रिस्तान में दफ़नायो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे वहीदुल्ला ब्यूरो चीफ, हक़सत न्यूज़, नौशहर अफ़रोज़। नाज़रीन वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो असांजो चैनल हक़सत न्यूज़। हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ हक़सत न्यूज़।